सारंग चो सुवराणी हितां जे माण्हुनि जी तोसां ॾाढी मोहबत आहे। मां तुंहिंजो मतलब न समझो। हिक ॾींहं में 100 माण्हू तोसां मिलण आया आहिनि। इन मां ज़ाहिर पियो थिए त माण्हू तोसां तमामु घणी मोहबत कंदा आहिनि। इहा त कुदरत जी करम नवाज़ी आहे। न त मां त हिकु ग़रीब आम माण्हू आहियां। मुंहिंजी कहिड़ी हैसियत? ईअं नाहे सारंग, तूं हिकु तारीख़ी कमु करे रहियो आहीं जेको अॼु खां अॻु कॾहिं बि नाहे थियो। मां साणे जे हर ग़रीब मिस्किन माण्हू जे लाइ सोचींदो आहियां ऐं मुंहिंजी थोरी कोशिश सां जे हुननि जो भलो थो थिए त इहा सुठी ॻाल्हि आहे न। रुगो ख़ुशी न पर थर जा ग़रीब माण्हू तोखे दुआऊं ॾेई रहिया आहिनि। अञा बि मुंहिंजे आॾो चनेसर ख़ान हिकु दीवार बणिजी बीठो आहे। जेकॾहिं हे दख़ल अंदाज़ी न करे न त मां त हिन थर खे चमन करे छॾियां। रब कंदो त तुंहिंजी सोच सणाई थींदी, थर वारनि जा ॾुख दूर थी वेंदा इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।